अॻु मौजूद साथियों आवां जो पंहिंजो राज़ अहमद सिराज हिकु दफ़ो ॿीहर सिंध रीडर्स ऐं राइटर्स जे हिन यूट्यूब चैनल ते सभिनी खे भलीकार चवां थो। अॼु असीं जंहिं कहाणीअ जो मुतालियो करणु हलूं पिया उहा कहाणी आहुन उद्मन ऐं दाहुन जो हिकु निचोड़ आहे, जेका हिकु मुख़्तसिर कहाणी हुजण जे बावजूद बि पंहिंजे अंदर में हिकिड़ो वसी मतिलबु समायल आहे। अॼु असीं पढ़णु हलूं पिया जमाल अबड़े जी किताब पशु पाशा मजा, जेको रोशनी पब्लिकेशन जो पब्लिश थियल आहे। संदसि जग मशहूर कहाणी ऑक्सफोर्ड जे निसाब अंडर ग्रेजुएट किताब में भी शामिल थियल आहे। अॼु असीं उन कहाणी यानी पीराणीअ मुतालियो करणु हलूं पिया। पीराणी टकर तां बिरोहिन जी लॾ थी लथी, सियारे जी शुरुआत हुई। जाबलू पटन तां ख़ुश्क हवा सनड़ियूं पथरियूं गीलियूं थी वई। ॿ टे डांद हुआ जिन ते सामान लॾियल हो। हिकु उठ जंहिं ते बांस जूं लठियूं ऐं डंडा सिंध में विकिरे लाइ खयल हुआ। पुठियां ॿ कुता पुछ लोॾींदा भॻा थी आया। मर्दनि जा पेर उघाड़ा, सुथणूं फाटल ऐं लुंडियूं, मथनि में आलीशान टुकड़नि वारा भर्त भरियल मेरा ऐं गंदा टोप, वॾा वार ख़ुश्क अणभा ऐं चीड़ पयल। ज़ाइफ़ुनि के सुहिणे कुथल भर्त सां डिघा गघा ॾांदनि ते वॾा बोरा रखियल, जिन में ॾास जा वटियल रसा पयल। नंढड़ा ॿार ॾांदनि ते चढ़ियल, माइटनि के सन्हा लकड़ हथ में, जिन सां ॾांदनि खे अकेलींदा थिया आया। ऐं सुरीलो ही हूं जो आवाज़ पे कयूं। शकिलनि जा सुहिणा ऐं शानदार बदन जी बीहक ठाहूकी। हिकिड़े हंधि मांझांदो कयूं, गोदड़ीअ मां सुकल माननि जा टुकर सभिनी खे मिली विया। ॿी बुचकी मां सुकल ॾुध जा अछा टुकर कढी पाणीअ जे जमन में विधाऊं ऐं सभिनी ॿ टे ढुक भरिया। नंढड़ी 9 सालनि जी पीराणीअ चयो, सिंध में शयूं खोड़ ऐं सुठियूं सुठियूं। पिणस टोप लाहे जोनाणो मथो खनियो, माणस कफ़े थी डांस निहारियो। ॿियनि ॿारनि ॾाढो मिठियुनि मिठियुनि शयुनि जूं ख़याली कतारूं घुमी वयूं। सिंध में पलाल जे झूपड़ियुनि में वेठा, पलाल ते सुम्हिया ऐं पलाल जा जूता ठाहे पाताऊं। बांस जूं लठियूं ऐं ॾासनि जा रसा विकियाऊं, कुढियूं कयाऊं ऐं कीणूं कढियाऊं। सियारो गुज़रियो ऐं मोटण जा सांभा थिया। ॿारड़नि खे शयूं कोन मिलियूं। वञण खां अॻु में पीराणी जे पीउ ज़ाल जे मुंहं में ॾिठो। संदसि अॻियां सुञ ऐं बुख फिरी वई। जोणस हीस जी पीराणी जे चोलड़े खे ॾिठो जो अञा हाणे धोई विधो हुअईं। संदसि ख़ामोशी बेवस अखियुनि में इनकार की न हो। पीराणीअ जो पीउ घर वारे ॻोठ में आयो। सलाम अलैकुम कयाईं। अदो को संग खपे? धीउ जो मतिलबु धीउ खे विकिणण जो हो। सिंध में संगनि जी उणाहठ केतिरनि जा बड़ बासियल हुआ। शल बादशाह पीर सभ जी पुॼाए। लालूअ जे पीउ पुट ॾे ॾिठो। मुछनि जी सावल, आवाज़ गघो, ॾाड़ीअ जा चिडरा चिडरा खंभ बि निकिता हुअसि। 2-3 ॼणा बिरोहीअ सां गॾिजी विया। बिरोहिनि जा कुता सिंधनि खे ॾिसी चिता थी पिया। उहा हा मचाए ॾिनऊं। पीराणीअ पुठी उघाड़े, ॾुंडा खुलियल, भॼी वञी माउ जी चोलीअ खे झलियाईं। लालूअ जे पीउ खे हथ लाइ ॾिठो। पीराणीअ जे पीउ पकाई कंदे चयो, डुबरो यानी डुबरी नाहे। कुतनि भौंक न छॾी। ॻोठ जे ॿाहिरें रस्ते ताईं भौंकंदा डोड़ंदा आया। खेनि ॿाहिरि कढी पुछ लोॾण लॻा ऐं बदन खे धूणे टिड़ी पखिड़ी विया। हिननि पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो। ॻोठ जे ॿाहिरां 60 रुपयनि ते फ़ैसिलो थियो। अॼु बिरोहिन पंहिंजा तॾा पटिया। मडी वेड़जी सेड़जी ॾांदनि ते पइजी वई। ॿारड़नि ॻोठ जूं ॻाल्हियूं थे कयूं, टकर जूं ऐं टकर जे ॿेरनि जूं। लालूअ जो ॻोठ वाट ते हो। पीराणीअ जी माउ पीराणीअ सां बिल्कुलु लॻी थे हली। पिणस बि खेसि आङुर ॾिनी हुई। अबा हाणे ॻोठ था हलूं, पिणस कंध सां हाउ कई। संदसि अंदरि खाधो पियो हो। माणस महसूसु कयो त का वॾी शइ संदसि छातीअ में अटकी बीठी आहे, जा ॿाहिरि निकिरण लाइ उधमा पई खाए। लालूअ वारा अॻे ई बीठा हुआ। माणस मशीन वांगुरु सट ॾेई पीराणीअ खे खणी वरितो ऐं छातीअ सां चिंबड़ायो।
माउ ऐं धीउ जूं दिलियूं धक धक करण लॻियूं। माण्हू मिड़ी विया, पिणस ॾकंदड़ हथनि सां पीराणी जी बांह खे छॾायो। माउ जो हियां फिसी पियो, आंडरा वढिजी पिया, दिलि दांह कई। अड़े मुंहिंजो पीराणी नंढड़ो। छोकिरीअ हियां फाड़े दांह कई, पखी भड़को ॾेई उॾामिया। पट में पयल पीराणीअ खे लालूअ जे पीउ झलियो। पीराणीअ जे पीउ जे नक ऐं अखियुनि जो पाणी संदसि ॾाड़ीअ मां ते टिमियो ऐं फतकंदड़ ज़ाल खे पे झलियाईं। लॾ रवानी थी। पीराणीअ ओॿासिन में अब्बा ऐं अम्मा पुकारियो। माणस खे ॻीलींदा विया ऐं परे खां आवाज़ु ईंदो रहियो, ओ जी ख़ुदा, मुंहिंजो पीराणी नंढड़ो। ओ टकर खे बाहि लॻे, सिंध वसे, मुंहिंजो पीराणी नंढड़ो। हिन वार पे पटिया। फतकंदड़ पीराणीअ खे घर खणी विया। हुन बुल पे खाधा, छड़ियूं थे हयूं, भॻी भॻी थे वेही। लालू डोड़ींदो शयूं वठी आयो। ज़ोर सां संदसि वात में मिसरी विधाऊं। जा उजकीअ सां निकिरी आई। ॿाराणी कची निड़ीअ मां गघो आवाज़ु अचणु लॻो। ओॿासिन ऐं सुॾकनि में पगल टुटल अब्बा अम्मा थे निकितसि। कंहिंखे सॾु न ॾिनो। लालूअ खे बाहि वठी वई। काती खणी आयो। अखियूं फुटारे चयाईं, बसि कर, न त कोहंदो साए। मिटीअ में पयल पीराणी सॼी रहियल ताक़त सां चीख कई। माई भागुल पंहिंजी नंढड़ीअ धीउ खे छिके छातीअ सां लाथो। ॿकरीअ कन उभा करे ॿी काट कयो ऐं फर खे चटणु लॻी। पीराणी अॼु बि जेरी आहे। संदसि हिकु पुटु पुलिस वारो आहे ऐं ॿियो जेल में आहे।